अल्हम्दुलिल्लाह ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज जलवगर अजीमुल कदर मशाइख इज़ाम उलमाए किराम ऐ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्ग भाईरो अल्लाह जा लख शुक्राना जे करीम रब असांखे मदीने वाले ताजदार जे उम्मत में शामिल फरमायो वो नबी रहबर रहनुमा अगवान ऐं सरवान बणाए ॾिनो जेको सभिनी नबियनि जो इमाम जे महबूब जी ज़ात सभिनी ज़ातुनि में आला जे नबी जो मकाम मर्तबो अशरफ अकरम आला ऐं बाला रब बणायो खुदा जी खुदाई में मदीने वाले साईं जी ज़ात जड़ी कंहिंजी ज़ात न आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इज्जत ऐं अज़मत जड़ी कायनात में न कंहिंखे अज़मत मिली आहे न वरी क़यामत ताईं मिली सघंदी भला तव्हां न ॻाल्हाइण जो चुप जो रोज़ो रखी आया आहियो अलाह मदीनो ॾेखारींदो आहे सिख ऐं मोहब्बत सां दिलनि खे हाज़िर करे वियो त मां पंहिंजे दिल पर मोहम्मद जो शान ॿुधायां जंहिंजी अज़मत जंहिंजो शान तौरात में ज़बूर में इंजील में हर आसमानी सहीफ़े में मदीने वाले जो शान लिखियल हुयो ऐं क़ुरान जी हर सूरत में मुस्तफ़ा जे सूरत जा तज़किरा हिकिड़ी सूरत सीन सां ॿी सूरत स्वाद सां सूरत सीन सां हर क़ुरान जूं 114 सूरतूं आहिनि ऐं हर सूरत में मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे सूरत जो शान बयान के इश्क वारे चयो मुसाफिरा फरक दीदम हेच सूरत न मिसल सूरत उस्त जेतो कुरान जा फरक बरायम पन्ना खोलियम हर पन्नो शान वारो पर का सूरत मुस्तफा जे सूरत वांगुर मुखे नजर न आई
जंहिंजी सूरत जो ज़िक्र, जंहिंजी सीरत जो ज़िक्र कुरान बयान कयो, खुद मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम बयान कयो, जंहिंजी इज्जत, जंहिंजी अज़मत अल्लाह पाण बुलंद फरमाए। इमाम सालिही रिवायत आंदी आ सीरत शामी जे अंदर हिकड़े ॾींहुं जिब्रील अमीन मदीने वारे साईं जी खिदमत में हाज़िर थियो। जिब्रील हबीबन जे दर ते ईअं ईंदो हो जीअं को ख़ातिम पंहिंजे आका जी खिदमत में हाज़िर थियो। जिब्रील खिदमत अक़दस में हाज़िर थियो ऐं अर्ज़ कयई त अस्सलामु अलैका या अव्वल, अस्सलामु अलैका या आखिर, अस्सलामु अलैका या ज़ाहिर, अस्सलामु अलैका या बातिन। तो ते सलाम आहे ए सभिनी खां पहिरियां तो ते सलाम आहे, तो ते सलाम आहे ओ सभिनी जे पोयों वारा तो ते सलाम आहे, सभिनी खां ज़ाहिर ऐं पथरा तुंहिंजे मथां सलाम आहे, सभिनी खां मख़फ़ी ऐं लिकल ऐं ॻुझा राज़ तुंहिंजे मथां सलाम आहे। जेॾी महिल जिब्रील अमीन इहो सलाम हबीबन जी खिदमत पाक में कयो, मदीने वारे साईं अर्ज़ कयो त जिब्रील अॼु त वरी नवां लक़ब मूंखे ॾिना अथई। जिब्रील अव्वल अल्लाह जी ज़ात आहे, उहो अहिड़ो अव्वल आहे जंहिंखां पोइ ते ॿियो को अव्वल आहे ई न। आख़िर अल्लाह आहे जंहिंखां आख़िर ॿियो को आहे ई न। ज़ाहिर अल्लाह आहे, बातिन अल्लाह आहे। रब जे 99 सिफ़ाती नालनि में अव्वल, आख़िर, ज़ाहिर, बातिन इहे अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि जेके रब जा शान आहिनि। जिब्रील अॼु वरी मूंखे उहे लक़ब ॾिना अथई। जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अॼु जेको अवां जी खिदमत में सलाम पेश कयो अथम पाणा न कयो अथम, हर भेरे पाणा सलाम कंदो आहियां, चवंदो आहियां अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। पाणा सलाम कंदो आहियां तव्हांखे या रसूल अल्लाह चई पुकारींदो आहियां, पर अॼु जेको सलाम कयो अथम पंहिंजी मर्ज़ी सां न, खुद रब जी ज़ात जे हुक्म सां सलाम कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खे रब पंहिंजे सिफ़तुनि सां, पंहिंजे नालनि सां जिब्रील जे ज़बानी सलाम मोकिलियो आहे। जिब्रील अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह इल्म इन्नल्लाह अमरनी अन उसल्लिमु बिहा अलैका, मूंखे मुंहिंजे रब हुकुम ॾिनो आहे त इन्हनि नालनि सां अव्हांखे मां सलाम कयां। जीअं रब हुकुम ॾिनो ईअं अचे मूं सलाम कयो आहे। पोइ मदीने वारे साईं फरमायो त जिब्रील इहे खूबियूं ख़सलतूं त मुंहिंजे रब जूं आहिनि, तो मूंखे इहे लक़ब ॾिना, इन में रब जो राज़ कहिड़ो आहे। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कद फद्दलक बिहाज़िहि सिफ़ा, मुंहिंजा हबीब इन्हनि सिफ़तुनि सां मूं न चयो आहे, पर अल्लाह पाण तोखे इन्हनि सिफ़तुनि सां नवाज़ियो आहे। वख़ुस्सक बिहा अला जमीइन नबिय्यीन वल मुरसलीन, मुंहिंजा हबीब हड़नी नबियन, हड़नी रसूलन मां चूंडे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हदीसूं ॿुधाईंदो सां अॼु रुॻे मदीने वारे जूं हदीसूं। सुभान अल्लाह।
या रसूल अल्लाह, रब तो फरमाए मुझा महबूब तोखे अल्लाह पाण चूंडियो वा, अज़मत रब ॾिनी आ वा खुस्सक बिहा अला जमीन नबियीन वल मुरसलीन। हड़नी नबियन हड़नी रसूलन जे मथा फजीलत ऐं तखसीस रब तो मोहम्मद मुस्तफा के अता कया। ये लक़ब न आदम के मिलिया, न ईसा के मिलिया, न मूसा के मिलिया, न इब्राहिम खलील के मिलिया। ये लक़ब अल्लाह पाण तो मदीने वाले के अता फरमाया है। मदीने वाले साईं फरमायो तो जिब्रील आऊं तो का वजाहत तो पूछण चाहिया तो ये खूबियूं तो रब जूं आहिनि, मूंखे तो इन लक़बनि सां जो रब जे हुक्म सां सॾियो आहे, इन में रब जो राज़ कहिड़ो आहे। जिब्रील अर्ज़ कयो समाक फिल अव्वल लिअन्नक अव्वलुल अंबिया। ओ महबूबा तोखे रब अव्वल सॾियो आहे, छो त सभिनी नबियनि खां पहिरियों नबी तू मोहम्मद करीम। तखलीक में आदम सभिनी इंसाननि जो अबो आहे, पर आदम जी अञा मिट्टी कप कारो गोयो पे वियो। हबीब तू उन वक़्त में भी नबी हुए। तुझी शान अव्वलियता तखलीक में रब तोखे सभिनी का अव्वल पैदा कयो। ज़मीन पो आसमान पो जिब्रील मीकाईल इसराफील इज़राईल मलाइक अर्श फर्श फलक जिन्न इंसान उत्तर ओपर दक्षिण ओला कायनात बाद में सभिनी का अव्वल तू मोहम्मद करीम। मथे करे चो सुभान अल्लाह। समाक बिल अव्वल लिअन्नक अव्वलुल अंबिया। रब तोखे अव्वल सॾियो आहे, छो त तू सभिनी नबियनि खां पहिरियों आहीं। व अंत अव्वलुल ख़ल्क़, मख़लूक़ात जे अंदर कुल काइनात जे अंदर सभ खां पहिरीं ज़ात जा पैदा थी सातो मोहम्मद करीम जी चो सल्लल्लाहु। बिल आखिर लिअन्नक आखिरुल अंबिया। हबीब अज जेको रब तव्हांखे लक़ब ॾिनो आहे आखिर जो, छो त तव्हां सभिनी नबियनि खां आखिर में अचण वारा नबी आहियो। ओ सोना हबीब, हर नबी पंहिंजो दौर पूरो करे वियो, हर नबी पंहिंजो ज़मानो पूरो करे वियो। व इन्नक आखिरुल अंबिया फिल अस्र व खातिमुल अंबिया इला आखिरिल उमम। हिन ज़माने जी तारीख़ में आखिर में अचण वारो नबी तू आ, खातिमुन नबीन तू आ। ओ मुझा सोना हबीब, तुझी उम्मत सभिनी नबियनि खां पोइ आई, तू सभिनी खां बाद में आए। वरी जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त सभु उम्मतूं पोइ ते हूंदियूं, अव्वल तुंहिंजी उम्मत। हिकिड़ी ॿी रिवायत में जिब्रील आयो हिकिड़े ॾींहुं, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, तव्हांखे मथां दिल में ॾुख थींदो हुजे त मूंखे आख़िर में मुंहिंजी उम्मत खे आख़िर में छो मोकिलियो वियो। इन में बि मूं रब जो हिकिड़ो राज़ आहे।
अॻियूं जेके उम्मतूं आयूं उन्हनि खे अज़ाब आया के भोला थी विया के बांदर थी विया कन जूं शिकलियूं बदिलजी वियूं उन्हनि जा आसार ज़मीन ते अॼु ताईं मौजूद आहिनि। साले अलैहिस्सलाम जी उम्मत ते अज़ाब आयो उहे अज़ाब जा आसार सऊदी अरब में मदाइन साले जे इलाइक़े में अॼु बि आसार मौजूद आहिनि। दुनिया ॾिसंदी आहे त हिते साले जी क़ौम तबाह थी हुई। उर्दन वञो नबी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे छोकिरे बाज़ी कई उन्हनि ते अज़ाब आयो ज़मीन ऊंधी थी वई शहर तबाह थी विया शहर ग़रक़ थी विया। दुनिया ॾिसे थी ही उहा जाइ आहे जिथे लूत जी क़ौम खे अज़ाब मिलियो हुयो। अॻियनि उम्मतुनि ते अज़ाब आया तुंहिंजी उम्मत उहे जायूं ॾिसे दास्तान पढ़े उन्हनि खे उन्हनि जी ज़िल्लत रुसवाई उम्मतुनि जी तुंहिंजी उम्मत ॾिसंदी पर तोखे आख़िर में आंदुमि तुंहिंजी उम्मत खे आख़िर में आंदुमि तोखां पोइ ते ॿियो न नबी ईंदो न का उम्मत ईंदी तुंहिंजी उम्मत जा ऐब ॿिए खे ख़बर न पवे। तुंहिंजी उम्मत बराबर ख़ताऊं कंदी बराबर ॾोह ॾिंगायूं कंदी पर इहे सूरतूं न मटाईंदो सान इहे पत्थर न वसाईंदो सान इहे ज़मीन में ग़रक़ न कंदो सान पर जेकॾहिं का थोरी घड़ी किरोना जहिड़ी मुसीबत हल्की फुल्की जगह आई न त इहा बि पोइ बि उम्मत न हुजे इन ऐपनि जी ॿियनि खे ख़बर न पवे या तूं ॼाणी या मां ॼाणा या उम्मत ॼाणे। क़यामत में बि तुंहिंजी उम्मत जो हिसाब ॿियुनि उम्मतुनि जे अॻियां न कंदुसि मथां तुंहिंजी उम्मत ॿियुनि उम्मतुनि जे अॻियां रुसवा थिए ख़्वार न कंदो सान तुंहिंजी उम्मत जो हिसाब लिकाए कंदुसि ईअं कंदुसि जो ॿी कंहिं उम्मत खे त ख़बर न पवे पर सोना तोखे बि ख़बर न पवे ईअं लिकाए तुंहिंजी उम्मत जो हिसाब करे चओ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु मुंहिंजा हबीब तोखे मूं रब बातिन सॼो आहे बातिन माना कुझु लिकल राज़ ओ मुझा सोना नबी तू मुझो लिकल राज़ आहीं इहो अहिड़ो कुझु राज़ आहे जंहिंखे या ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे तू ज़ाहिर आहीं अहिड़ो ज़ाहिर आहीं अहिड़ो पथरो आहीं जो ज़मीनुनि में आसमाननि में फलक फर्श अर्श कुर्सियूं जिते मुंहिंजी ख़ुदाई आहे उते तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे। तोखे हर मलाइक सुञाणे हर नबी सुञाणे हर रसूल सुञाणे पर हर जानवर सुञाणे हर जीत सुञाणे ऊंची ऊंची मखलूक समुंडनि वारियूं मच्छूं बि तोखे सुञाणनि। तू अहिड़ो ज़ाहिर आहीं जो बांग में तुंहिंजो ज़िक्र निमाज़ी जे निमाज़ में तुंहिंजो ज़िक्र हाजी जे हज में तुंहिंजो ज़िक्र गाज़ी जे ग़ज़ा में तुंहिंजो ज़िक्र जिते जिते रब जो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र तू अहिड़ो ज़ाहिर आहीं अहिड़ो पथरो आहीं जो काइनात जी हर चीज़ तोखे सुञाणंदी आहे। इमाम सुयूती रिवायत आंदी आहे मदीने वारा साईं हिकिड़े ॾियारे मक्के जी मज़ाफ़ात में बाराड़ी में निकिता अॻियों मदीने वारो पुठियों अली अॻियां मुस्तफ़ा पोयों मुर्तज़ा अॻियां मदीने वारो ताजदार पोयों हैदर करार। हज़रत अली तो फरमाए तो हुजूर चितों गुज़र
गुजरन जे वण का गुजरन वण पहुंचे अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पत्थर का गुजरन पत्थर पहुंचे अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह दड़े का गुजरन वारी जो जरो जरो पहुंचवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह का बेड़ी शे समोनाई वण ट्रिण बूटा जानवर जीत पखी हर शे सुञाणी सुञाणी सलाम पई करे अर्ज कयो या रसूल अल्लाह अज ता अजीब राज थोड़े सा पत्थर भी सलातों था पढ़न वण भी सलातों था पढ़न मदीने वाले मुर्की फरमायो अली काफर जिन्न काफर इंसान का सवा कायनात जी हर शे मुखे सुञाण दी आत्मा अल्लाह जो रसूल आया बस काफर जिन्न ऐं काफर इंसान इहो मुखे न सुञाणंदो आहे ॿियो मक़सद इहो थियो जेको मुस्तफ़ा खे न सुञाणे सो काफर आहे जेको मदीने वारे खे न सुञाणे सो ऐं पोइ जेको बेअदबी कंदो आहे न उन जे लाइ हिते बि बाहि आहे हुते बि बाहि आहे वीडियो त तव्हां सभिनी ॾिठी हूंदी न हुन मरदूद जी बाहि लॻी आहे गाॾी खे फायर ब्रिगेड आई आहे पाणी थी विझे पई जीअं पाणी थो पवे तीअं बाहि फड़का थी ॾे आहे न जेको बेअदब थींदो आहे हुन ज़ात जो उनखे हिते बि सज़ा बाहि जी मिलंदी हुते बि सज़ा अहिड़ा बि आयो मुंहुं लॻो खणी मुंहुं लॻो कपड़े में वेड़े मेरे आका की खिदमत में पहुंचा आप अल्लाह के रसूल हैं मेरे नबी ने फरमाया कि हाँ मैं अल्लाह का आखिरी रसूल हूँ वो हेरा भी कहने लगा मैं जब मानूंगा जब ये मुर्दा जानवर गवाही दे ये बता दे कि तू रसूल है मैं भी कलमा पढ़ के मुसलमान हो जाऊंगा उसने वो कपड़ा खोला वो गठड़ी खोली मेरे आका के सामने धरी और वो मुर्दा को मेरे आका के सामने रखी मेरे नबी ने फरमाया कि याद अब मन आना बताओ ये मुर्दा जानवर बताओ मैं कौन हूँ बताओ मैं कौन हूँ वो मुर्दा जानवर बोल उठा अंत रसूल रब्बिल आलमीन अंत रहमतुल लिल आलमीन अंत सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन मैं गवाही देती हूँ वो जानवर मुर्दा जानवर बोला मैं गवाही देती हूँ कि तू अल्लाह का आखिरी रसूल है तू अगलों का भी सरदार है तू पिछलों का भी सरदार है अरे ने मुल्लो जे को चलो भी असा वांगुरा इने का या गोह बसो फेरा भली इने गोह के भी फहम हुयो समझ हुई जे भई अंत सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन तू अगन जो भी सरदार तू पोयन जो भी सरदार ए हे निभागो वरी जो नबी असा वांगुरा ओ मिठा वो गोह गालाइन लगी फसीह बलीग अरबी बोली में मां गवाही थी दिया तो तू अल्लाह जो रसूल तू खातमुन नबिय्यीन इन कादियानी गाने अगो खली हुई सोने हबीब फरमायो त कायनात जी का बेड़ी शे ना है जेका मुखे न सुञाणंदी हुजे हर शे सुञाणंदी आत्मा अल्लाह जो रसूल जेको न सुञाणे सो काफर आ बेईमान आ मुस्तफा जी सुञाण दीन आ इस्लाम आ ईमान आ ईकान आ कुरान जो रूह मुस्तफा जी मारिफत ही सुञाण तो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह
कायनात जे जर्रे जर्रे में रब तुंजो शान ज़ाहिर करे छो। अरे तू बातिन आहीं, तू लिखल राज आहीं, तू कुछो राज आहीं, एड़ो राज आहीं, एड़ो राज आहीं जो साईं फरमाइन था या अबा बकरिन लम यरिफनी हकीकती गैर रब्बी। ए अबू बकर मुझी हकीकत के मुझे रब का सवा जो केर न थूंदा। एड़ो कुछो राज जेके या खुद खुदा जाने या मुस्तफा जाने। पुटे मुड़े ध्यान कयो मां हिकिड़ो वलीअ जो वाक्य ॿुधायां। नक्शबंदी सिलसिले जो सरगरो औलिया आहे जंहिंजो लक़ब आहे सुल्तानुल आरिफीन। नालो हुयुसि बायज़ीद बुस्तामी, तैफूर नालो हुयुसि। हज़रत सुल्तानुल आरिफीन चयो मूंखे ख्याल थियो त ॾिसां त मदीने वारे साईं जो मक़ाम छा आहे, मुस्तफा जी हकीकत छा आहे। इहो राज़ मां ॾिसण चाहियां। इन जे लाइ खुस्त फी लुज्जतिन वाक़िफन अला आइनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए तो हकीकत जे ऊंचे ऊड़े दरिया में मूं डुबी है। छा कयो? डुबी है। मुराकबो कयो कशफ वारी अख खोली। सुभान अल्लाह। जेकमाबाद वारा हिकड़ियूं हे अखियूं ॿियूं वरी अंदर में बखियूं हूंदियूं। हे अखियूं ज़ाहिर वारियूं ॿियूं वरी वलीअनि खे बातिन जूं रब अखियूं ॾींदो आहे। फिटाई सोने फरमायो उपटियां त अंधियूं, उपटियां त अंधियूं पूरिया पिरी पसंद। हे ज़ाहिर वारियूं अखियूं खुलियल हुजनि न, परावा नंग ॾिसी बेहयाई जूं नज़रूं करी गंदियूं फिल्मूं ॾिसी त ही अंदर वारियूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि। उपटियां त अंधियूं, ज़ाहिरी अखियूं खुलियल हूंदियूं आहिनि त अंदरियूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि। पर ही बंदि कर, मुंहं में पाए मुराकबो कर त पोइ अंदर वारी अख खुलंदी आहे। जो अंदर वारी अख छा हूंदी आहे? भिटाई सोनो तो फरमाए त एक कसर दर लख कोड़िए कणस गिड़खियूं जादे करिया परख तेरा साहिब सामो हो। दिल हिकड़ो कसर माड़ी आ जंहिंखे लखे दर आहिनि, किरोड़े दरियूं आहिनि। जादे जा दरी खोलिया, जा दर खोलिया, ओॾो यार जो जलवो थो ॾिसे। उल्टी है चाल चलते, उल्टी है चाल चलते ये दीवान का इश्क। उल्टी है चाल चलते ये दीवान का इश्क। आंखों को बंद करते दीदार के लिए, आंखों को बंद करते दीदार के लिए। बंद करे अंतर वारियूं अखियूं खोलींदा आहिनि त कुछा इसरार पोशीदा मख्फी राज उन्हनि ते रब खोले छॾींदो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी चयो त मूंखे बि शौक़ु थियो त मां मुस्तफा जी हकीकत ॾिसां, मुहम्मदी हकीकत परूड़ियां। इन जे लाइ मां हे अखियूं बंदि कयूं, मुराकबो करे मुंहं मुननि में पाए ऐं हकीकत जे दरिया में डुबी आई। पुट मूडे मुकम्मल तवज्जो कयो त मां इसरार जी ॻाल्हि थो ॿुधायां। वलीअनि जी अहले दिल, अहले नज़र, अहले बातिन जी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां। फरमाए तो खुस्त फी लुज्जतिन वाक़िफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हकीकत वाले दरिया में मां डुबी हई, मुराकबो कयो ॾिसां त मुस्तफा जी हकीकत छा आहे, बातिन छा आहे, राज़ कहिड़ो आहे। फरमाए तो जेॾी महिल मुराकबे में मुंहिंजी कशफ वारी अख खुली, छा थो ॾिसां त जिते मुंहिंजे विलायत जो तंग थियो, मुंहिंजे विलायत जी जिते इंतहा थी ऐं मुस्तफा जे मक़ाम जी जितो शुरूआत पई थिए, जिथे
मुझो तंग जिता मुस्तफा जी शुरुआत फैदा हुआ बैनी व बैनहा सबून अल्फ हिजाब मिन नूर। इने विच में 70,000 नूर जा पर्दा हुआ। घणा घणा जिते मुझो मकाम वनी विलायत जो तंग थियो ऐं जिता मुस्तफा जे मकाम जी शुरुआत पई थे विच में 70,000 पर्दा हुआ। फदनौत इंदल हिजाबिल अव्वल मां पहरे पर्दे जे वेझो विस पर्दा हटाया हकीकत मुहम्मदी दिसा हुजूर जो बातिन मालूम कया। फरमाया जो जने पहरे पर्दे जे वेझो विस आवाज आयो या बायजीद, ए बायजीद रुक जी वञ। लो तनौत इंदल हिजाबिल अव्वल ला तरकत कमा तरक शारत इजा उल्कियत फिन्नार। ए बायजीद जे पहरे पर्दे जे वेझो वींदे इए सड़ी वींदे जे वार बाह में चली रखती वींदो हुआ। ओ बायजीद ये पर्दा औरांगण तुझे वस जी गाल ना है। पहिरियों पर्दो तू न टपी सघंदे अॻिते 70,000 पर्दा आहिनि उन खां पोइ मकाम मुस्तफा जी शुरुआत थींदी। मुलड़ो पिटड़े किताब पढ़ी ऐं मेंबर ते बि जदो नबी असां वांगुरु नबी खे इल्म हेतिरो हुयो हीअं हुयो ओ मिठा ओ अदा फिटाई तोखे सुञातो असां न सुञातोसीं। फिटाई खां पुछो न मुले खे फिटाई सुञातो आहे। फरमाए तो कंज़ कुदूरी काफिया पढ़ी परूड़ जो सप कर मंडी माकोड़ी खूह में पई कछे उभ। मंडी माकोड़ी खूह में पई हुजे चवे तो मां आसमान थी मापिया या मंडी किविले आसमान मापे सघंदी। फरमाए तो मुले जो मिसाल जो कंज़ कुदूरी काफिया पढ़ी हुजूर जे शान के तके तोरे थो न इन जो मिसाल उन माकोड़ी वांगुरा जेका खूह में पियल हुजे चेदी मां आसमान मापिया या छा आसमान मापे सघंदी। आसमान जो रिफ़तूं बुलंदियूं माकोड़ी जी जुरत नाहे उते पहुची सके। हे मकाम मुस्तफा जो या खुदा जाने या मुस्तफा या वे रब्बानी आलिम वे सुन्नी हक्कानी आलिम जेके इश्क मुस्तफा जा जाम पींदा आहिनि उन्हनि खे रब परूड़ ॾींदो आहे उन्हनि ते रब राज़ खोलींदो आहे। जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह तव्हां ज़ाहिर आयो अहिड़ा ज़ाहिर आयो जो पूरी कायनात तव्हांखे ॼाणे सुञाणे थी। तव्हां बातिन आयो अहिड़ा बातिन आयो जो अबू बकर खे बि ख़बर न आहे त मुस्तफा जो राज। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिब्रील अमीन तो अर्ज करे या रसूल अल्लाह अवा इए बातिन आयो जो कतब इस्मक मा इस्मिही बिन नूरिल अहमर। हबीब तव्हां इए तव्हां के रब नवाज़ियो आहे जो तव्हां जो नालो पंहिंजे नाले सां गॾु ॻाढ़े रंग जे रोशननि वारे नूर सां रब पाण तव्हांजे नाले खे पंहिंजे नाले सां गॾु लिखाए छॾियो। मुंहिंजा महबूब फी साकिल अर्श क़ब्ल अन यख़्लुक़ अबाका आदम बिअल्फ़ आमिन। आदम जी तख़लीक़ खां बि 2000 साल अॻ में तुंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾाए रब अर्श ते लिखाए छॾियो। आदम 2000 साल पोइ पैदा थियो तुंहिंजो नालो अल्लाह पंहिंजे नाले सां गॾु कुरान जे पारनि में आसमान जे तारनि में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद मुझे दिलड़िए जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो
बंद हथे हबीबन जे अल्लाह ॾींदो आहे वंडण वारो मदीने वारो जिब्रील तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह तुझे मकाम के तुझे दर्जे के रब इए बुलंद कयो जो आदम जी तखलीक का 2000 साल अग में रब लिखी छॾियो बासकल्लाह बशीरन व नज़ीरा रब चयो मुंहिंजो महबूब ख़ुशख़बरियूं ॾींदड़ा टेजारींदड़ा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा मुझो महबूब मदीने वारो साईं अल्लाह दे सजण वारो अल्लाह दे अमर सां रब दे मखलूक के सजण वारो ऐं मुझो महबूब चमकंदड़ चराग बणाए मोकिलियो सुभान अल्लाह रब फरमायो हबीब तुझे शान के तुझे मकाम के मां अल्लाह पाण अर्श वारन के ॾेखारियो मलाइकन के ॾेखारियो नबियन जे अरवाहन के ॾेखारियो त ही अथव मुंहिंजो हबीब चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह रब फरमायो ओ मुझा हबीब व अरफ शरफक व फضलक अहल समावात वल अर्द तुझी इज्जत तुझो शरफ तुझो मान तुझो मकाम मूं रब आसमानन वारन के भी ॾेखारियो ज़मीन वारन के भी ॾेखारियो ज़मीन वारन के मुस्तफा जे शान जी हिक झलक 12 रबीउल अव्वल ते ॾेखारी वई जेॾी महिल अम्मा आमिना जे घर में दिल पर नबी जी आमद थी अम्मा साण थी फरमाए त खरज मिन्नी नूर मुंह मथां अहिड़ो त नूर निकितो जो महर मके जो शहर चिमकी वियो दर दीवारूं चिमकी पियूं पर हितां मके मां वेही मुल्क शाम जूं मायूं अखियुनि सां ॾिसां अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार हिकिड़ी बि ज़ुबान बंदि न हुजे हड़ई करजी चओ अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो रंगेड़ो रची वियो ओ आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगेड़ो रची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार मोमिन सब मिलाद मल्हायो मोमिन सब मिलाद मल्हायो गॾिजी नबीअ जूं नातो ॻायो गॾिजी नबीअ जूं हो आयो अखियुनि जो ठार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार मौला कंदो बेड़ा सभिनी जा पार ताज लोला की सिरत सजाए ताज लोला की सिर पे सजाए खत्म नबूवत चादर पाए खत्म नबूवत चादर पाए ओ आयो नबी नंगधार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगेड़ो रची
सुन्नी ॾिसंदे त ख़ुशियुनि में निहार। मां हिकिड़ो सैलानी फ़क़ीर आहियां न, सॼो पाकिस्तान सॼी दुनिया तो पियो रुला, जिते तो वञा मीलाद जो महीनो आशिक़नि जे लाइ ईदुनि में ई। मुझो उस्ताद हुयो जंहिंखां मूं हदीस पढ़ी हुई, मक्के शरीफ में हजरत सैयद मोहम्मद बिन अलवी रहमतुल्लाह अलैह विसाल फरमाए विया आहिनि। सैयद आलिम हुया, मुहद्दिस हिजाज हुया। 17 हदीसूं मूंखे मुसलसल पंहिंजी सनद सां मदीने वारे साईं ताईं 17 हदीसूं। हिकिड़े ॾींहुं नजदी मौलवी आयसि, नजदी जेके चवंदा आहिनि मीलाद बिदअत नाजाइज़ा, चवण लॻा त साईं तव्हां मीलाद सां मल्हायो, मीलाद किथे लिखियल आहे? ईद था चओ, ईद मीलादुन नबी, ईदूं त ॿ आहिनि। चई त ईदूं त ॿ आहिनि, तव्हां ही टीं ईद मीलादुन नबी किथां था मल्हायो? साईं मुहद्दिस हुयो, आलिम हुयो। मस्जिदुल हराम में बाप फतह वटि रोज़ो खोलींदो रमज़ान जो। हीअं जमायत वेठी हूंदी न, उस्ताद साहब वेठो हूंदो ॼणो बीठो हुजे केरु, एॾो कदावर जवान सैयद ज़ांदो। सुभान अल्लाह। माण्हुनि चयो त ईदूं त ॿ आहिनि, तव्हां टीं ईद किथां आंदी आहे? उस्ताद साहब फरमायो त तोखे ईदुनि जी पुट ख़बर ई न आहे। मदीने वारे साईं फरमाया, सुनन इब्न माजा में हदीस आहे, हबीबन फरमाया त यौमुल जुमुअत ईदुन लना, जुमे जो ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे। पोइ 4 जुमा त हर महीने में था अचनि न, कॾहिं त 5 बि थी वेंदा आहिनि। इहे घणा थी विया महीने, साल जा जुमा घणा थी विया? 53 54 त इहे ईदूं थियूं। हू गॾु ईदुल फितर, ईदुल अज़हा, वरी हज जो ॾियारो जेको आहे न, 9 ज़िलहज हज जो ॾियारो, इहो बि मोमिननि जे लाइ ईद जो ॾियारो आहे। हेतिरियूं ईदूं काॾे कने, इहे सभु खाई वेंदा नजदी। चईं ईद त शरई ईद त ईदुल फितर आहे, ईदुल अज़हा आहे। उस्ताद साहब फरमाया त ॻाल्हि ॿुधो, मौलवी साहब ॻाल्हि ॿुधो, ईद जो लफ़्ज़ उहा ख़ुशी जे लाइ, ईद ऊद मां वरितल आहे, जेको ॾींहुं ख़ुशियूं खणी मोटी अचे, वरी वरी अचे, हर साल अचे, उनखे ईद चइबो आहे। हाणे असां मुस्लमाननि वटि ख़ुशी जे लाइ वॾे खां वॾो लफ़्ज़ आहे ईद, पर हाणे असांजी मजबूरी आहे जो असां मुस्लमाननि वटि ख़ुशी जे लाइ ॿियो को वॾो लफ़्ज़ आहे कोन, तॾहिं चवंदा ईद मीलादुन नबी। जे असां वटि ईद खां वॾो को ॿियो लफ़्ज़ हुजे हा त असां मीलाद जे लाइ ईद न चऊं हा, छो त ईद नंढी शइ आहे, मुस्तफा जो अचणु अञा वॾी ख़ुशी। असांजी मजबूरी सम्झो, छो त असां वटि मुस्लमाननि वटि वॾो लफ़्ज़ ईद जो आहे, तंहिंजे करे चवंदा ईद मीलादुन नबी। जेकॾहिं को ॿियो लफ़्ज़ वॾो हुजे हा न, त ईद जो लफ़्ज़ न ॻाल्हायूं हा, उहो लफ़्ज़ चऊं हा, छो त मुस्तफा जे अचण जी असांखे ईदुनि खां बि वॾी ख़ुशी आहे। जेकमाबाद वारा कहिड़ा कहिड़ा ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? सोने जे मीलाद ते ख़ुशि आहियो? सीरत शामी वारे लिखियो आहे, हिकिड़े वलीअ खे, अल्लाह वारे खे मदीने वारे जो दीदार थियो। अल्लाह करे छल असांखे बि दीदार थिए। ख्वाब में सोने नबी जी ज़ियारत थी, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जॾहिं रबीउल अव्वल महीनो थो बीहे, घणा माण्हू बत्तियूं बिजलियूं था ॿारनि, चरागां था कनि, झंडा था हणनि, ख़ुशियूं था मल्हाइनि, ख़ैर ख़ैरातूं था कनि, जश्न था कनि। या रसूल अल्लाह, इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? वली सगोरे मदीने वारे साईं खां पुछो, या रसूल अल्लाह, इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? हबीबन जेको जवाब ॾिनो न, ॿुधंदे त जेकमाबाद वारा या दिलि कली जो टरी पियो। हबीबन करीमन छा जवाब ॾिनो? साईं फरमाइनि था, मन फरेह बिना फरेहना बे, जेको असांजे अचण ते ख़ुशि थींदो आहे, असां उन सां ख़ुशि आहियूं। जेको असांजे अचण ते ख़ुशि आहे, असां उन सां। जिते मदीने वारो ख़ुशि थिए,
असां पोइ मुले खां पुछंदासीं जब फतवा ॾे त ख़ुशी कयूं या न कयूं असां चवंदासीं इहा फतवा धोई पी छॾिजाए जुलाब लही असां त पंहिंजे हबीब जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदासीं कंहिंजे रोकण सां रुकजायूं न रुकबासीं है अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सफ़र जा पार जेकम बात वारनि जा थिया बख़्त भलारा हिन जमायत जा बख़्त भलारा हणो नबीअ जा नियम नारा हणो नबीअ जा नियम नारा ओ लहंदो सभिनी जी सार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगेड़ा रची वियो रंगेड़ा रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सफ़र जा पार सुभान अल्लाह असां भर्त जी देगला थी जी न हे हमरा के कावड़ थी चिड़ थी लगे भत त ॿी ॻाल्हि आहे असांजी त दिलि चवे थी त खंडूं विरायूं माखियूं विरायूं सचा कीअं विरायूं मुस्तफा जे अचण ते सचा कीअं हुजनि खड़ा भरे विरायूं रहमत आलम नूरे मुजस्सिम आका आयो खुशियों मलायो रहमत आलम नूरे मुजस्सिम आका आयो खुशियों मलायो खंड मिसरियूं ऐं माखियूं विरायो खंड मिसरियूं माखियूं विरायो आका आयो खुशियों मलायो ओ जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शहानी राज़ रब्बानी मदनी मिठो मौला मिलायो आका आयो खुशियों मनायो आका आयो खुशियों मनायो रहमत आई बरकत आई सभिनी जी थी सोली सड़ाई रहमत आई बरकत आई सभिनी जी थी सोली सड़ाई जग खे ॿुधायो ऐं गुण ॻायो जग खे ॿुधायो ऐं गुण ॻायो जग खे ॿुधायो ऐं गुण ॻायो आका आयो खुशियूं मल्हायो ओ आका आयो खुशियूं मनायो सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहुं किताब अल मूलिदुल बशीर नज़ीर में ई वाक़ियो लिखियो अथसि हदीस आंदी अथसि रिवायत पेश कई अथसि मुस्तफ़ा करीम जो जलीलुल क़दर असहाबी नालो अथसि अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वारे साईं जे चाचे अब्बास जो पुटु आहे मुस्तफ़ा जो सौटु आहे ऐं क़ुरान जो वॾो मुफ़स्सिर आहे हिकिड़े ॾियारे पंहिंजे घर में वेठो हुयो पंहिंजे घर में मजलिस लगाई पंहिंजा बच्चा पाड़े वारा अज़ीज़ करीब गॾु करे उन्हनि खे मदीने वारे जे विलादत जा मौजज़ा पियो ॿुधाए चवंदा आहिनि त साहबनि मिलाद मिलायो हो छा अच त क़ुरान मुंहं ते घुमाए आहे चई तो साहबनि मिलाद न मिलायो हदीस मां तोखे साहबनि मां साबित थो करे ॾियां न हज़रत इब्न अब्बास मीलाद जा वाक़िया मौजज़ा पियो बयान करे हुजूर जी विलादत थी नाड़ो मटियल हुयो खुतनो थियल हुयो तेल मखियल हुयो कंगो कयल हुयो ये मौजज़ा पियो ॿुधाए ऐवाने किसरा में ज़िलज़िलो अची वियो कुकड़ा किरी पिया भाइयूं उछामी वियूं
मोजज़ा पियो ॿुधाए जेके ॿुधनि पिया न फयस्तबशिरून बि उन ॿुधण सां ख़ुशि पिया थियनि जंहिंजो मोजज़ा ॿुधी मीलाद ॿुधी तव्हां बि डरो था ख़ुशि थिया आहियो न फयस्तबशिरून पोइ ख़ुशि पिया थियनि वयहमिदून अल्लाह ऐं अल्लाह जो शुक्र पिया अदा कनि त मौला करम कयो अथई जो मुहम्मद मीर मिलायो अथई रब जा शुक्र पिया अदा कनि त मौला अहिड़े पुनल जो ग़ुलाम बणायो अथई तुंहिंजा शुक्राना वयुसल्लून अलन नबी ऐं मदीने वारे साईं ते सलात पिया पढ़नि हिकिड़ो ख़ुशि पिया थियनि ॿियो बस याद भी हो बीठो विच में ना ॿी ॻाल्हि ॿुधायो न कुझु त तव्हां दिमाग़ खे हाज़िर कयो न ख़ुशि पिया थियनि ॿियो अल्लाह जा शुक्र पिया अदा कनि शुक्राना त रब अहिड़ो पुनल मिलायो अथई पहिरीं ॻाल्हि कहिड़ी ख़ुशि पिया थियनि ॿी ॻाल्हि कहिड़ी अल्लाह जा शुक्र पिया अदा कनि टी ॻाल्हि दिल पर नबी ते दुरूद पिया पढ़नि इहे टे शयूं अथव महफ़िल मीलाद जो बुनियाद महफ़िल मीलाद मिसाल चांहि ठहंदी आहे न चांहि में खीर पवंदो पाणी पवंदो पती पवंदी खंडु पवंदी तॾहिं चांहि ठहंदी न हिकिड़ी शइ खुटल हुजे त चांहि खंडु न हुजे त हिकिड़ी कौड़ी कोसी केरु पीअंदो समझो था न शुगर वारा क्यों खयूं था हल्की से समझो था त चाहे तॾहिं मुकमिल थींदी तॾहिं खंडु पवे खीर पवे पती पवे पाणी बड़कियल हुजे तॾहिं चाहे मुकमिल थींदी मीलाद जी महफ़िल अल्लाह जो शुक्र अदा करणो आहे ख़ुशी करणी आहे मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशी ख़ुशी ऐं टे नंबर ते दिल पर ते सलात दुरूद जे महफ़िल में दुरूद न हुजे न दुरूद न पढ़ियूं ईअं उथिया ॼणु कट जे मुर्दार ढूंढ अथऊं थी भली कचहरी कहिड़ी बि कयो पर हुन में दुरूद ज़रूरु पढ़ंदा कयो मीलाद जी महफ़िल त आहे ई दुरूद जी महफ़िल हाणे हे टई कम कनि पिया अल्लाह जे हबीब जे अचण जी ख़ुशी बि कनि पिया शुक्र बि अदा पिया कनि ऐं दुरूद बि पढ़नि पिया बसि मजलिस हली पिए त मदीने वारो अची केरु लॼपाल करीम नबी आयो ॾिसी ऐं महबूब मुरकिया हाय 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 महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके अम्मा आशा सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके महबूब मुरकिया फरमायूं ते मिलाद मल्हाइण वारो ए हिन महफ़िल में अचण वारो हलत लकुम शफाअती तव्हांजे लाइ मुंहिंजी शफाअत हलाल थी वई ख़ुशी थिएव या न थिएव तव्हांजी सिफारिश मां मुहम्मद कंदुसि तव्हांजी शफाअत क़यामत जे ॾियारे मां कंदुसि इन रिवायत मां टे ॻाल्हियूं मालूम थियूं हिकिड़ो त मीलाद फितरत न आहे साहबनि जी सुन्नत आहे ॿियो मीलाद जिते मल्हाइबो आहे उते मदीने वारो ख़ुदि करम करे ईंदो हुते हिस्सी तरह जिस्मानी तरह इब्न अब्बास जी महफ़िल में आया पर जे जेकमाबाद में आशिक मीलाद जी महफ़िल मल्हाए था थी सघे थो करीम करम कन रूहानी तरह जलवा नुमाई हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में इल्म हदीस के पखेड़ने वारो मर्द आलिमा वलिया सालिहा कामिला उन्हें फरमायो तो मीलाद जी महफिल में विस नातखानी हली इमाम गर्दन झुकाए वेठुस मुराकबे में मां पहिरीं अर्ज़ कयो त वली अंदर वारियूं अखियूं बि थींदियूं आहिनि हे अखियूं पूरे अंदर वारी अख खोलींदा आहिनि फरमाई त मुराकबे में वेठुसि हीअं जो ॾिसां कशफ वारी नज़र सां त पूरी
महफिल जे मथा नूर ही नूर छायल। हैरत लगी, अजब लगो त ही नूर छाजो आ, ही मथो साहिबान जे शादियानो लगी वञे न इए नूर मथो छायल आ। मुंह कशफ वारी नजर सां ॾिठो त अल्लाह जा नूरानी मलाइका आहिनि जेके मीलाद ॿुधण आया आहिनि। पुट ही का मामूली महफिल न आहे, मीलाद वारी महफिल में आसमान जा मलाइका भी हाज़िरी भरण ईंदा आहिनि। जे इश्क ऐं मोहब्बत वारा गॾु थियनि, सिका ऐं सोज़म जा सलातो सलाम पढ़नि त अन क़रीब मदीने वारो ख़ुदि करम नवाज़ी करे उन्हनि खे तलबो ॾेखारींदो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। जे गरीब जे मिस्कीनन जे तॾे ते शहंशाह जलवो ॾेखारे, ईद त थींदी या न थींदी, खुशी त थींदी या न थींदी? ॿुधायो। न मीर आया न पीर आया, न पिया जे दर जो फ़कीर आया। न मीर आया न पीर आया, न पिया जे दर जो फकीर आया। पढ़ी जो न मीर आया न पीर आया, न मीर आया, न पीर आया, न पिया जे दर जो फकीर आया। गुलाम इब्ने गुलाम आया, याई मोजी सुञाण आए। है गुलाम इब्ने गुलाम आया, याई मोजी सुञाण आए। गरीब छोकर संदन जो नौकर, गरीब छोकर संदन जो नौकर, संदन आशिक असीर आया। न मीर आया न पीर आया, न मीर आया, न पीर आया, न पिया जे दर जो फकीर आया। चले का जान बजो तरु बजो थमे रही न मूखे अकान कंहिंजी। ओ न आया ताजिर न की तवंगर, न आया ताजिर न की तवंगर, वकील ऐं ना वज़ीर आया। हबीबन जे दर जे कुतन सां निस्बत मिली वञे त असांजे लाइ हज़रत सैयद जमात अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग आ। मदीने जी गली मां अचे पियो के कुत्ते खे ॾिठई के लत आई या लठ आई, कुत्ते खां रत पियो वहे। हज़रत सैयद जमात अली शाह वेही रहिया, पंहिंजो पटको लाहे पटको फाड़े उन कुत्ते जो रतु खयो पंहिंजे पग सां। कुत्ते खे उहा पट्टी ॿधऊं, कुत्ते खे संभालियऊं, उन जी सेवा कयूं। माण्हुनि चयो साईं तूं वली लखे मुरीदनि जो मुर्शिद, तव्हां कुत्ते खे एॾी इज़त पिया ॾियो। फरमाई पुट तव्हांखे ख़बर न आहे हे आम कुत्तो न आहे, मुस्तफा जे दर जो कुत्तो आहे, मदीने वारे साईं जे दर जो कुत्तो। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त बासगाने कुए अकदे मोहब्बत बस्ता रात थिया सैयद
जमात अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह के मदीने वारे जो दीदार थियो फरमान था तो असा मोहब्बत जो इज़हार कयो असा भी तोखे पंहिंजो दीदार कराइण आया न मीर आया न पीर आया न पिए जे दर जो फकीर आया हबीब रब जो करीब मुझो ॾिसो ॾिसो यार नसीब मुझो कब्र हशर थे मुंहिंजी मोचारी न टिजंदो मुनकिर नकीर आया ओ गरीब न मीर आया न पीर आया न पिए जे दर जो फकीर आया न पिए जे दर जो फकीर आया अल्लाह अल्लाह थोड़ा हिकिड़ो वाक़ियो शायदि आख़िरी वाक़ियो कया तवज्जो चाहींदुसि मदीने पाक मजा मक्के शरीफ मां मदीने दे हाजी वञनि पिया अल्लाह कंदो कोरोना जी रब पाण पटींदो रब कंदो जल्दी रस्ता खुलंदा हली आशिक दीदार कंदा अल्लाह उहे ॾींहं जल्दी आणींदो इश्क वारा 2 सालन खां ईअं था तड़पन जीअं मच्छी दरिया खां ॿाहिरि फथंदी आहे न ईअं इश्क वारा रातियुनि ॾों थी रोअनि था त मौला कॾहिं दर खुलंदा त दिलबर जो दीदार हली कंदासीं बस हिकिड़ी निकिती बस मक्के मझां मदीने शरीफ पई वञे रस्ते ते होटल ते बस रुकी माण्हू लथा चाय पीतऊं मानी खाधऊं होटल ते विया नमाज ज़ोर जी पढ़ियूं बस वारा सब मोटी आया पर हिकिड़ी सीट खाली हुई हिकिड़ी सीट ते पैसेंजर न आयो बस वारे ड्राइवर पुछो ही पैसेंजर न आयो चयोसि हिते हिकिड़ी औरत वेठल हुई उहा औरत अञा न आई बस वारो लही आयो ॾिठई त माई होटल जे बेंच ते वेठी मुंहुं अथसि मदीने पाक ॾे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया ज़ार ज़ार रोए पई बस वारे चयो मां को सूर आहे को दर्द आहे को बीमारी आहे ॿुधाए मेडिकल स्टोर आहे डॉक्टर घुराए वठूं दवा कयूं माई बेहतर रोअण लॻी बस वारा ॿिया बि लही आया सॼो मजमो गॾु थी वियो माई रोई छो थी हल त मदीने हलूं बस बाक़ी थोरो पंधु आहे मदीनो माई बेहतर ज़ार ज़ार रोअण लॻी मुंहिंजा दोस्तो जॾहिं बस वारनि घणो पुछुसि मां रोअण जो सबबु कहिड़ो माई रोई चवण लॻी त मां बद किरदार बद पेशा औरत आहियां मुंहिंजी सारी ज़िंदगी गुनाह में गुज़री हींअर मदीनो क़रीब आयो हाणे रोआं थी त मुंहुं कहिड़ो खणी वेंदसि सूम विञायम सूमरा मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञणो उते पियो में जिते हलणो नाहे हुस्नरी सूम विञायम सूमरा मुंहिंजो केॾे वियुमि कमाल विञायम सूमरा मुंहिंजो केॾे वियुमि कमाल वञा कीअं वतन ते हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल त सुहा सरतियुनि विच में माई ज़ार ज़ार रोई चवण लॻी त मूंखे मुंहिंजा गुनाह था यादि पवनि मदीनो पाक मां न पाक औरत आहियां मूं कहिड़ो खणी वञा कंधु कहिड़ो खणंदसि ऐं कीअं विझां हींअर हेर अङण तुंहिंजे अचण जी मुंहिंजा मेरा पेर अङण तुंहिंजो उजरो उन
बस में हिकिड़ो कामिल वली अल्लाह जो दोस्त वेठो आहे मुराकबे जी कैफियत में गर्दन झुकियल आहे उनखे मुराकबे में मुंहिंजे महबूब जो दीदार थी साईं फरमाइनि था इन न्याणी खे वञी मुंहिंजा सलाम चओ चईसि छा तो क़ुरान न पढ़ियो आहे वलो अन्नहुम इस्लमू अनफुसहुम जाऊक जे पंहिंजे जानुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि गुनाह करे वेठा आहिनि हबीब तुंहिंजे दर ते अचनि जाऊक तो वटि अचनि फस्तगफिरुल्लाह पोइ अल्लाह खां माफ़ी वठनि वस्तगफर लहुमुर रसूल ऐं रसूल उन्हनि जी सिफारिश करे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह के वॾो तौबा क़बूल कंदड़ वॾो बख़्शणहार ॾिसंदा इन न्याणी खे चओ मुंहिंजे मदीने में अचे इहा ई गुनाहनि जे मथियुनि मेटण जी जाइ हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ियुनि जो ठारो आहे उते रहमत उते बरकत उते दिलनि जो करार आहे मुंहिंजा दोस्तो उहो नबी मिलियो चओ सल्लल्लाहु प्यारा वो रहमतुनि जो पेकर रसूल मिलियो जेको असांजे गुनाहनि ते मेटाइण वारो अल्लाह वटि सिफारिश शफाअत करण वारो ॿुधाए अहिड़े नबी जी ख़ुशी थिए या न थिए ख़ुशी कजे या न कजे ओ मिठा पोइ अॼु वक़्तु अथई पीढ़ीअ खे परचाए बराबरि कतल आहियूं गुनहगार आहियूं बदकार आहियूं मिठा तौबा ताइब थी सची दिलि सां माफ़ी वठो पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुर मौत ते को भेदभार न आहे केॾी महिल अची पहुचे ज़िंदगी ते को भरवसो न आहे केॾी महिल ज़िंदगी जो बूटो घुमाइजी वञे ओ मिठा अॼु वक़्तु अथई तौबा ताइब थी गुनाहनि जी माफ़ी वठ अॻिते जे लाइ अमल सालिया कर उहे कम कर जंहिंमें मदीने वारो राज़ी थिए उहे कम कयो जंहिंमें लॼपाल नबी राज़ी मिठा जेको निमाज़ नथो पढ़े मुस्तफ़ा नाराज़ थो थिए जेको शरीयत सुन्नत जे ख़िलाफ़ थो वञे मदीने वारो नाराज़ थो थिए मिठा पोइ तूं उम्मती ग़ुलाम थी उहे कम कर जंहिंमें मुस्तफ़ा राज़ी थिए नाराज़ जवाब ॾियो राज़ी कंदो या नाराज़ मदीने वारे खे राज़ी कंदो या नाराज़ जे नबी जे आमद जा जश्न थो मल्हाई जे नबी जे अचण जूं ख़ुशियूं थो मल्हाई उन हबीब जो हुकुम बि तोखे मञणो आहे सुन्नत शरीयत दीन ते तोखे अमल करणो आहे हलाल खा बच्चन खे हलाल खाराए ज़ुल्म न कर बेहयाई जा कम न कर व्याज न वठ रिश्वत न वठ ओ मिठा हराम जो हिकिड़ो गिरो पेट में थो अचे सतन आसमाननि जा मलाइक उन ते लानत था वसनि हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो सोने नबी जो हुक्म मिले अमल करे ॾेखारियो असाबी के सोनी मुंडरी पातल सोनी मदीने वाले साईं फरमायो तो ॿ शयूं मुंहिंजी उम्मत जे मर्दनि ते हराम आहिनि हिकिड़ो सोन ॿियो रेशम रेशम जो कपिड़ो मर्द खे पाइण जाइज़ न आहे सोन पोइ मुंडरी हुजे छलो हुजे या साईं मुंहिंजा वाली हुजे या बटण हुजे या चमचो हुजे सोन मर्द खे इस्तेमालु करणु हराम आहे मदीने वारे साईं मना कई रेशम ऐं सोन मुंहिंजी उम्मत जे मर्दनि ते हराम आहिनि असां बि आयो मुंडरी पातल हुए सोन जी हबीबन करीमन सी ऐं फरमायो त तो सोनी मुंडरी पाती आहे तुंहिंजे हथ में दोज़ख जी बाहि जो टांडो थो ॾिस असां बि जीअं वियो न मुंडरी लाहे खूह में उछलाई मोटी आयो तो हथ खाली हुआ साईं जन फरमाया मुंडरी कारे कई कि या रसूल अल्लाह वो खूह में उछलाए पर सोने ज़ाल के ॾिया औरत के मर्द सोन पाइण जाइज़ आहे ज़ाल के ॾिया उहा पाए हा अर्ज़ की या रसूल अल्लाह जेका ॻाल्हि मुंहिंजे हबीब के न वणी उहा शइ घर में बि न रख ये आइश के रसूल या मोहब्बत
फिको रंग पाइण मर्द के जायज ना है। ज़ैफ़रान जो रंग फिको न मर्द के जायज ना है। हिकिड़ो असां बि आयो ज़ैफ़रान जी चादर फिके रंग जी पातल हुयसि। हबीबन करीमन फरमाया तो कुस्म जी चादर पाती आ, यानी हबीब ना पसंदीद किबला खुशामदी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर के बता साईं मोहम्मद तैयब शाह जलसे में आयो है ऐं हुसैनी जमायत ताहिरी जमायत वारा भी आया है। सभिनी जा लख थोरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूबन करीमन वा कुस्म जी चादर ना पसंद फरमाई। असां भी घर वियो तनूर बरे पियो बाहि जो, वा चादर लाए खणी तनूर में उछलाई, सड़ी वई, जली वई। मोटी आयो कुला खाली आ। हबीबन पूछो त चादर कारे कई? चई या रसूल अल्लाह बाहि में साड़ी छॾियो। पर में ज़ाल के दिया बे के ये दिया औरत त पाए सके थी न फिको रंग। चई या रसूल अल्लाह उहा शै जेका मुझे हबीब के पसंद ना आई उहा मुझे घर में ही न हुजे, मता करे वेसर में फूल में पाए विझा, मता मुस्तफा जी दिल मुबारक दुखारी न। इश्क इन्हें के सरबो आ। हबीबन जो हुक्म मिले उन्हें ते अमल करण, फरमा बरदारी करण आशिक रसूल जो कमा। जैकमाबाद वारा अज ऐलान कयो त अज खां वठी नमाज न छॾबी। मते मते हथ खणो। जेके भी नमाज न पढ़ंदा आहियो अहद कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं। सुहारी रखो, मस्जिद के आबाद कयो, हलाल खाओ, रिश्वत न वठो, ब्याज न वठो। हिकिड़ो रुपयो ब्याज जो खाए न, हिकिड़ो रुपयो ब्याज जो खाए पंहिंजी जीजल मां कापे में अंदर वञी ज़िना करे। एॾो वॾो ॾोह आहे, एॾो वॾो गुनाह आहे जेको ब्याज थो वठे। अल्लाह फरमाए थो मां हुन सां जंग कंदुसि। जैसा अल्लाह जंग करे खटंदो या हाराईंदो। अॻे वाणिया ब्याज खाईंदा, हाणे मुस्लमान भी शौक़ सां था ब्याज खाइनि। ओ मिठा ब्याज न खा, रिश्वत न वठ, बच्चन के हलाल खाराए, पाकीज़ा खाधो पेट में पवंदो न बरकत पवंदी, दिल के सुकून मिलंदो, राहत मिलंदी। हबीबन करीमन फरमायो घर के ॿ दरवाजा हुजन। हिकिड़े दर मजा हराम जो रुपयो घर में ईंदो, ॿिए दर मां बरकत निकिरी वेंदी। लख कमाईंदा पूरी ना है, बरकत ना है, परेशान है। साईं तावीज़ लिखी ॾिजो, साईं सैयद एजाज शाह को दुआ कजाए से तावीज़ लिखी ॾिजाए। वाह साईं तो के मेहरबानी करे 100 तावीज़ लिखी ॾे, पर तू पाण भी तो सुधार न। ओ मिठा हलाल खाईंदे तुझे रिस्क में बरकत पवंदी, तुझा बच्चा हलाली थींदा, औलाद फरमा बरदार थींदो। जंहिंजे घर में हराम थो अचे न उनजो औलाद नाफरमान थींदो, ज़हन जो सुकून ख़त्म थी वेंदो, दिल जी राहत फरहत ख़त्म थी वेंदी। मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजो गुलाम कॾहिं बि हराम जे वेझो न वियो। मदीने वारे साईं जे फरमान के मञी अमल कई, तुझी दुनिया भी आबाद, तुझी आखिरत भी आबाद थींदी। रब करीम मुझो चवण तव्हां सां जो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में। वेहो बाबा वेहो दुआ करो, बियो भाई फिरो सिधो फेरा